वालेकुम हक़ मौजूद जीएसएन साथी उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा साथी अॼु आउं लालरांग शहर में आयो त उते नौजवान ने एतिजाज कयो ऑनलाइन क्लासनि में जेके नौजवाननि सां मसइला आहिनि जेके शागिर्द यूनिवर्सिटियुनि में वेठल आहिनि उन्हनि एतिजाज कयो उन्हनि साथियुनि सरार रखियो त असांजा मसइला दुनिया में रहंदड़ जेके माण्हू पढ़िया लिखिया अदीब दानिश्वर ऐं हुक्मरान माण्हू आहिनि या जेके वतन दोस्त माण्हू आहिनि या जेके आवाज़ ॿुधनि था उन्हनि ताईं वंडियूं त जीअं हुक्मराननि जे कननि ताईं बि ॻाल्हि पहुचे त सिंध में ॿराड़ी में रहंदड़ जेके नौजवाननि जा मसइला आहिनि उहे कहिड़ा आहिनि ऑनलाइन क्लासनि हलण दौरान कोरोना सभिनि मामलनि ऐं सभिनि मसइलनि खे धक कयो आहे उन हवाले सां सिंध जे नौजवान खे बि धक कयो आहे तो साथी तव्हां सां पंहिंजी ॻाल्हि वंडींदा जेका तव्हां ताईं हूंदी पर ज़रूरु हेतिरो आउं बि चवंदुसि त हिन कोरोना वारे मामले में जेका हिन दर बजट जंहिं हींअर पेश थी आहे उन में नौजवाननि लाइ नवां उपाउ कहिड़ा वरिता विया आहिनि। अस्सलाम वालेकुम। अॼु असां नालू रैंक में प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन तरफ़ां ऑनलाइन क्लासिस यूनिवर्सिटीज़ जी फीस ऐं ऑनलाइन क्लासिस दौरान शागिर्दनि खे सहूलियतूं न हुजण लाइ हिते एतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं उनखां अलावा पूरे पाकिस्तान अंदरि शागिर्द मुज़ाहिरा करे रहिया आहिनि। असां सभिनी शागिर्दनि जो एसीसी वक़्त जी हुकूमत ऐं उनखां अलावा यूनिवर्सिटीज़ इंतिज़ामिया खां इहे मुतालबा आहिनि त शागिर्दनि जूं सेमेस्टर फीस ऐं सालियाना फीस माफ़ कयूं वञनि। हिन कोरोना वबा जिते माण्हुनि खां नौकरियूं खसियूं आहिनि, माण्हुनि जा कारोबार ख़तमु थी विया आहिनि, ग़रीब ऐं हारी ऐं मज़दूर जेके आहिनि उन्हनि वटि हज़ारे पैसा कोन्हनि जो हू यूनिवर्सिटीज़ जूं सालियाना फीस ऐं सेमेस्टर फीस भरे सघनि। ऐं उनखां अलावा ऑनलाइन क्लासिस जेके हिन मौजूदा वक़्त में हली रहिया आहिनि उन्हनि जी सूरत हाल इहा आहे त जेके टीचर्स पढ़ाइनि पिया उन्हनि जी बिल्कुलु बि तयारी न आहे। उनखां अलावा अहिड़ा टीचर्स बि आहिनि जेकी लैपटॉप हलाइण नथा ॼाणनि। यकीन ॼाणो टीचर्स अची करे ॾह मीटिंग्स स्टार्ट करे वेही था रहनि, असांखे ख़बर नथी पए टीचर कहिड़ी मीटिंग में आहे। ऐं उनखां अलावा हिते ॿराड़ी में असांजे शागिर्दनि सां तमामु घणा मसइला पेश था अचनि इंटरनेट जा। हिते इंटरनेट बिल्कुलु बि कोन थी हले ऐं उनखां अलावा अहिड़ा शागिर्द बि आहिनि जेकी ग़रीब आहिनि जिन वटि स्मार्ट फोन्स न आहिनि, लैपटॉप्स न आहिनि, उहे ऑनलाइन क्लासिस अटेंड नथा करे सघनि। ख़ुदि असांजे पंहिंजे क्लास जो मिसाल आहे, असांजो दोस्त हुयो जंहिं वटि स्मार्ट फोन न हुयो, पोइ असां सभिनी दोस्तनि पाण में चंदो करे हुनखे स्मार्ट फोन वठी ॾिनो। इहो त ख़ैर असांजे क्लास जो हिकिड़ो शागिर्द हुयो, अहिड़ा अलाए केतिरा शागिर्द आहिनि पाकिस्तान अंदरि जिन वटि स्मार्ट फोन्स या उनखां अलावा लैपटॉप्स न आहिनि। असांजी एसीसी खां इहा घुर आहे त उहे शागिर्दनि जे मसइलनि खे जेतिरो जल्द थी सघे हल करे शागिर्दनि जूं फीसूं माफ़ कयूं वञनि, शागिर्दनि खे ऑनलाइन क्लासिस दौरान सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं उनखां अलावा जेके इम्तिहान आहिनि एसीसी चवे पई त असां ऑनलाइन इम्तिहान वठंदासीं। जिते ऑनलाइन क्लासिस जो सिस्टम सही न पियो हले, मुकमिल तौर नाकाम थी चुको आहे, उते ऑनलाइन इम्तिहान कीअं वठंदा ही? असां शागिर्द इनखे बिल्कुलु ग़लति था सम्झूं, ईअं न थियणु घुरिजे। इहो शागिर्दनि जे हक़नि जे ख़िलाफ़ आहे। ज़िक्र करे अॼु असीं एहतिजाज कयो। असांजा इहे मुतालबा आहिनि, सादा मुतालबा आहिनि त सेमेस्टर फीस न वरिती वञनि, शागिर्दनि खे ॿिए सेमेस्टर में प्रमोट कयो वञे ऐं जेके सहूलियतुनि जे बग़ैर ऑनलाइन क्लासिस आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो वञे। या त इंटरनेट जा अहिड़ा पैकेज ॾिना वञनि, सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, पोइ क्लास हलाए वञनि, न त इन्हनि क्लासनि खे ख़तमु कयो वञे।